वाड़ो में वाक़िया का कनासी वाड़ो में हथियारबंदन की फायरिंग में औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। थाणे जियतगोड़ शम्स में रात देर सां ॼातल हथियारबंदन अॻूणी यूसी जे चेयरमैन मोहम्मद सलीम मलिक के घर ते हमलो कयो। हथियारबंदन की फायरिंग में अब्दुल मलिक सनाउल्ला मलिक समेत एक औरत सख्त ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी के वाइस गणती चुगी हालत में तालका अस्पताल मुंतकिल कयो, जिता तिबी इमदाद ॾियण बाद गणती चुगी हालत में रहीमयार खान अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॿिए पासे राब्तो करण ते ज़ख़्मी अब्दुल मलिक ॿुधायो त हथियारबंदन चोरी के इरादे सां घर में दाख़िल थिया हुआ। मज़ाहिमत सबब जवाबदारन हथियारन जा मुंह खोले छॾिया, जंहिंजे नतीजे में घर जा 3 भाती ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुननि आलाइकारनि खां घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। वाड़ो में हथियारबंदन की फायरिंग में औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाड़ो में ख़बर मां शेयर कयूं पिया। थाणे जियतगोड़ शम्स में रात देर सां ॼातल हथियारबंदन अॻूणे यूसी जे चेयरमैन मोहम्मद सलीम मलिक के घर ते हमलो कयो। हथियारबंदन की फायरिंग में अब्दुल मलिक सनाउल्ला मलिक समेत एक औरत सख्त ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी के वारिस गणती चोगी हालत में तालका अस्पताल मुंतकिल कयो, जिते तिबी इमदाद ॾियण बाद गणती चोगी हालत में रहीमयार खान अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॿिए पासे राब्तो करण ते ज़ख़्मी अब्दुल मलिक ॿुधायो त हथियारबंदन चोरी के इरादे सां घर में दाख़िल थिया हुआ। मज़ाहिमत सबब जवाबदारन हथियारन जा मुंह खोले छॾिया, जंहिंजे नतीजे में घर जा 3 भाती ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुननि आलाइकारनि खां घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वाड़ो में तफ़सीलात कंदासीं हबीबुल रहमान चाचड़ खां। जी हबीबुल रहमान चाचड़, आगाह कजो। हाँ जी, वाड़ो थाने यादवपुर समस्त परिने रात देर सां नामालूम हथियारबंदन गोठाणे अब्दुल मलिक के घर में अंदर दाखिल थी चोरी की कोशिश कई तो मज़ामत जो है तो घर वेण सुजासी पिया। मज़ामत जो है भागिन चोरन सां जो है मज़ामत कई, जैमें मज़ामत दौरान जो है चोरन में फरिंग में जो है भागियो अब्दुल मलिक सनाउल्ला मलिक एक औरत समेत जो है 3 ॼणा जो है जो सख्त ज़ख़्मी थी गया। ज़ख़्मी के जो है तालके अस्पताल उबारे आंदो हुई, जिते जो है तिबी इमदाद गलती जो भी हालत में जो है रहीमयार खान मुंतकिल किया। होड़ा सचो कलम बादशाह राब्ते करण के ॿुधायो त असां हुते वाक़िया ते पहुता आहिनि ऐं फौजी सुता भी घुराया आहिनि, जेका हिन वक़्त में जो है चोरन के पेरनि जे लाइ पुठियां वेला आहिनि। जी मेहरबानी हबीबुल रहमान चाचड़, आगाह करण जे लाइ।